अस्सलाम वालेकुम दोस्तों, मेरा नाम है सोहेल पीरज़ादो। वहीं तुम्हारे से आया सोहेल पीरज़ादो यूट्यूब चैनल। दोस्तों अॼु जी हिन वीडियोज़ में असां हिकिड़ो दोस्त आहे, उन जो नालो आहे मोहम्मद यासीन शर साहब। दोस्तों उन जो यूट्यूब ते चैनल आहे मोहम्मद यासीन शर जे नाले सां। दोस्तों उन चैनल खे तव्हां लाइक कयो, कमेंट कयो ऐं वधि खां वधि उनखे शेयर कयो। ऐं दोस्तों उन चैनल ते तमामु बहितरीनु ही वीडियोज़ अपलोड करे पियो ऐं हिन जी तमामु घणी सुठी महिनत आहे। ऐं हिन छोकिरे तमामु बहितरीनु पंहिंजी जेको आहे सो महिनत करे ऐं ही यूट्यूब चैनल ठाहियो आहे। ऐं ही छोकिरो तमामु बहितरीनु पंहिंजो कमु करे रहियो आहे। साहब जे चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो त सब्सक्राइब करे घंटीअ जे बटन लाज़मी क्लिक कजोसि। ऐं दोस्तों नवां वीडियो ॾिसण जे लाइ तव्हां मोहम्मद यासीन शर साहब जे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो। दोस्तों अगरि तव्हां लिखंदव तव्हां मथे सर्च में मोहम्मद यासीन शर त तव्हांखे हिकिड़ो यूट्यूब चैनल मिली वेंदो मोहम्मद यासीन शर साहब जे नाले सां। दोस्त तमामु बहितरीनु कमु करे रहियो आहे ऐं तमामु सुठा हुनजा वीडियोज़ हूंदा आहिनि। हुनखे लाइक कजो, कमेंट कजो ऐं हुनखे सब्सक्राइब करणु न विसारिजो। सब्सक्राइब करे घंटीअ जे बटन लाज़मी क्लिक कजोसि। ऐं दोस्तों अॼु की वीडियो में एतिरो तेसीं ताईं सोहेल पीरज़ादो ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।